अस्सलाम वालेकुम दोस्तों अवां सभिनी दोस्तनि लाइ मुमताज़ मौलाए जो हिकु नओं गानो खणी आयुसि। उन्ही खां पहिरियां अवां सभिनी दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करियो। दोस्तों अवां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाए जो नओं गानो दोस्त ॾिसी दिलि ठरंदो आहे जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाए जो नओं गानो दोस्त ॾिसी दिलि ठरंदो आहे जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों हिन गाने जो लिंक मुंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे जिते तव्हां हिन नए गाने खे ॿुधी सघो था। ऐं जीअं दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करे छॾियो। उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।